असां यूं परदेस ते अथई फरमाइश ने ते ज़ोर हाजी खान मीर जतु चए थो मोहड़ो लिकाई तू मोर नथो लहे पर घोर त हसने नु जतोइया केड़े हाल में असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी नथो चाहीं त ॻोठे अचूं नथो चाहीं त तोसां मिलूं जुदाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी ज़मान जलवाई कोटड़ी हैदराबाद ज़िक्र पैसनि जो हूंदो थी जॾहिं बि फोन ईंदी थी ज़िक्र पैसनि जो हूंदो थी न मुंहिंजो हाल पुछंदो आहे फ़िक्र पैसनि जो हूंदो थी नथो चाहीं त मोहबत कयूं नथो चाहीं त तोसां मिलूं जुदाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी ज़मान जलवाई कोटड़ी हैदराबाद बस तुझी अलाए कीअं सरंदी पको यार बस तुझी अलाए कीअं सरंदी ॿुधायां छा तोखे हिते हयाती कीअं गुज़रंदी मिले सिक कोन थी तो ॾऊं नथो चाहीं त तोसां मिलूं जुदाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी कोई एहसास न हूंदो ज़मान जलवाई कोटड़ी हैदराबाद तोखे असगर मुगेरी जो कोई एहसास न हूंदो बाडरे वारे जी मेहनत जो कोई बि क्यास न हूंदो रुगो ख़तरनि सां पिया खेॾूं नथो चाहीं त तोसां मिलूं जुदाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी नथो चाहीं त ॻोठे अचूं नथो चाहीं त तोसां मिलूं जुदाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि जी कमाई केॾी प्यारी थी असां परदेस वारनि